शहजादकोट के शहरी सफरी सहूलियात के हवाले से इंतहाई परेशानियों के शिकार हैं। एक तरफ वैन और बस सर्विस बराए नाम है तो दूसरी तरफ किरायों के नाम पर ट्रांसपोर्ट हजरात मुसाफिरों को दोनों हाथों से लूटने में मसरूफ़ अमल दिखाई दे रहे हैं। कुल बाबा बस वठे थी 200 रुपया और वैन वठे थी पई 220 रुपया, पर माण्हू टे था खणनि पिया। तंहिंमें हाणे जेको आहे त उहो पेट्रोल जो घटियो आहे त इहो किरायो बि घटियो वञे। रिक्शा जेके हिन जो ल त 100 रुपयो 150 रुपयो था वठनि पिया बरसातुनि में, जा हू बि महिरबानी करे जेको आहे त पंहिंजो किरायो घटायो वञे। मुंहिंजे हिसाब सां त इहा तव्हां वॾी ॻाल्हि कई छॾी आहे। हिकु त असांजे शहर शहजादकोट में एतिरी सर्विस बि न आहे। असां चाहींदासीं त असांखे अहिड़ी सर्विस ॾियनि जो ग़रीब माण्हू शहर खां ॿाहिरि ऐं शहर ताईं अची सघनि ऐं पंहिंजो सामान वठी वञनि। ऐं माण्हू खे एॾी सर्विस खपे जो हू माण्हू पंहिंजे ॻोठ ताईं पहुची वञनि ऐं किराया घटाए वञनि। अहिड़ी सर्विस हुजे जो माण्हू परेशानी खां परेशान न थिए ऐं माण्हू पंहिंजो बआसानी पंहिंजे ॻोठ ताईं ऐं पंहिंजे सफ़र ताईं पहुची वञनि। अदा असांजो त इहो आहे त सभ खां पहिरियां हिते जेको शहजादकोट टू कंबर ज़िलो आहे, जंहिंजी हेड ऑफिस टोटल जेको आहे सो कंबर में आहिनि। कंबर पहुचण असांजे लाइ तमामु जेको आहे सो मुश्किल में मुश्किल मरहलो आहे। हितां लाड़काणे वञो, लाड़काणे खां बेग थियो, वरी कंबर अचो, वरी कंबर खां लाड़काणे वञो, लाड़काणे खां जेको आहे सो बेग शहजादकोट थियो। त असां MNA साहिब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हीअ जेके शहर जा मसइला आहिनि इन्हनि खे फ़ौरन हल करे तव्हां जेको आहे सो वैन सर्विस बहाल कनि जेका शहजादकोट खां कंबर ताईं हले। या वरी जीअं अॻु में असांजो ट्रेन जो सिलसिलो हुयो उहो त मुकमिल महिल तबाह थी चुको आहे। पूरी सिंध जी जेको आहे सो ट्रेन सर्विस बंदि आहे। सो इन ते बि जेका निगहबानी कनि त वॾी महिरबानी। जेको ज़िले सां वॾो आधार आहे असां ग़रीबनि सां, सभु ऑफिसूं असांजो शहजादकोट खां कंबर। सो कंबर पहुचणु मुंहिंजे ख्याल में वॾो हिकिड़ो मसइलो आहे। जबकि शहरियों का वशनु से बात करते हुए मजीद कहना था कि सफ़र के नाम पर हमें लूटा जा रहा है, मगर मकामी और ज़िले इंतज़ामिया की खामोशी समझ से बालातर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहजादकोट।